टंडोला यार मां अव्हांखे आगाह कंदा रहूं त उस्मान शाह हड़ी हाई स्कूल जे शागिर्दनि पारां फर्नीचर न हुअण करे पट ते वेही इम्तिहान ॾिनो आहे। अव्हांखे ॿुधाईंदा रहूं त सख़्तु गर्मी ऐं बिजली जी डिघी लोडशेडिंग सबबि 4 ॿारड़ा बेहोश थी विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ है अव्हांखे अपडेट कंदा हलूं। टंडोला मां उस्मान शाह हड़ी हाई स्कूल जे शागिर्दनि फर्नीचर न हुअण करे पट ते वेही इम्तिहान ॾिनो आहे। सख़्तु गर्मी ऐं बिजली जी डिघी लोडशेडिंग सबबि 4 ॿारड़ा बेहोश पिण थिया आहिनि। अव्हांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे, तालीम खातो इम्तिहान दौरान बि ॿारनि खे फर्नीचर मुहैया न करे सघियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं गुलाम रसूल नोड़ियो खां। जी गुलाम रसूल, अपडेट कजो। जी बिल्कुलु, टंडोला जे उस्मान शाह हड़ी हाई स्कूल जा 12 सालनि में इम्तिहान फर्नीचर न हुअण करे जेको आहे पट ते वेही ॾेई रहिया आहिनि। सख़्तु गर्मी ऐं बिजली जी डिघी लोड जे सबबि 4 ॿारड़ा जेको आहे उहो बेहोश थी विया आहिनि। तइलीम खाते पारां इम्तिहान दौरान बि ॿारनि खे फर्नीचर मुहैया न करे सघियो आहे। ते वालिदिन पारां जेको आहे स्कूली इंतिज़ामिया ते जेको आहे सख़्तु तनक़ीद कई वई आहे ऐं वालिदिन पारां चयो वियो आहे त असांजे ॿारनि खे सख़्तु गर्मी जे पट ते विहारे पेपर ॾियारिया पिया वञनि। इंतिज़ामिया को बि नोटिस न वठी रही आहे। ॿार जी वेहण हेठियूं घटि हुजण करे जेको ॿारड़ा आहिनि गर्मी में जो आहे तव्हां फुटेज में ॾिसी सघो था, ॿारड़ा जेके पट ते वेही जेको आहे इम्तिहान ॾेई रहिया आहिनि। ऐं वालिद जो इहो चवणु आहे असांजे ॿारनि खे जेकॾहिं कुझु थियो त उन ज़िम्मेवार जेको आहे सॼे लाइ जेको तइलीम खातो हूंदो। जी ठीकु आहे गुलाम रसूल, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।